ओम शांति। अदिति मुझे तारीख है 29/4/2026। मीठा मीठा बाप दर चुनता मीठे मीठे बार जगत सा पतित जगत सा नाता तोड़ हिक बाप सा बुद्धि योग लगाए त माया सा कभी भी हार न थी सकती। प्रश्न समृद्ध बाप साथ हूंदे हुए भी यज्ञ में अनेक विघ्न शो पए। कारण उत्तरा ये विघ्न त ड्रामा अनुसार पढ़णो ही आहे। श्री जॾहिं यज्ञ में आसुरनि जा विघ्न पईंदा तॾहिं त पाप जो घड़ो भरजंदो न। हिन में बाप कुझु न करे सघंदा आहिनि। इहे त ड्रामा में हूंदा, लेकिन विघ्ननि सां तव्हांखे घबराइणो न आहे। विघ्ननि सां तव्हांखे घबराइणो न आहे। गीता केरु माता केरु पिता। ओम शांति। ॿारनि बेहद जे बाप जो फरमान ॿुधियो। इहा जो हिन जगत जा मम्मा बाबा आहिनि, इहा जो तव्हांजो नातो आहे देह सां गॾु। शिव जी देह खां पहिरियों माता जी पोइ पिता जी लाॻत थींदी आहे। बाबा चवनि था पोइ भाई बंधु आदि हूंदा आहिनि। जो बेहद जे बाप जो चइणो आहे हाणे हिन जगत सां तव्हांजो माता पिता आहिनि, उन्हनि सां बुद्धि योग छॾे छॾियो। हिन जगत सां नातो न रखो। छो जी ये सभु कलयुगी छीछी नाता आहिनि। जगत अर्थात दुनिया। हिन पते दुनिया में मनुष्य जो योग मनुष्य सां बुद्धि योग छॾे मुंहिंजे हिक सां जोड़ो, पोइ नए जगत सां जोड़ो। छो जी हाणे तव्हांजो मूंसां गॾु अचिणो आहे। सिर्फ़ु नातो जोड़ण जी ॻाल्हि न आहे, ॿियो कोई ॻाल्हि, सिर्फ़ु नातो जोड़ण जी ॻाल्हि आहे, ॿियो कोई तकलीफ़ न आहे। नातो जोड़दा उहा जंहिंखे डायरेक्शन मिलंदो। सतयुग में पहिरियों नातो सुठो हूंदो आहे, सतो प्रधान पोइ हेठि उतरंदा वेंदा आहिनि। पोइ जो सुख जो नातो आहे उहो आहिस्ते आहिस्ते कमु थींदो वेंदो आहे। हाणे त बिल्कुलु ई हिन पुराणी दुनिया सां नातो तोड़णो आहे। बाप चवंदा आहिनि मूंसां गॾु नातो जोड़ो, श्रीमत ते हलो। जो बि देह जा नाता आहिनि उहे सभु छॾे ॾियो। विनाश त थियणो ई आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि बाप जंहिंखे परम पिता परमात्मा चइबो आहे उहो पोइ ड्रामा अनुसार सर्विस कंदा आहिनि। उहे बि ड्रामा जे बंधन में बंधल आहिनि। शिव बाबा मनुष्य त सम्झंदा आहिनि उहे सर्वशक्तिवान आहे। जीअं श्री कृष्ण खे बि सर्वशक्तिवान मञंदा आहिनि, उन्हनि खे सुदर्शन चक्र ॾेई छॾियो आहे। सम्झंदा आहिनि उन्हनि सां गलो करंदा आहिनि, परंतु इहे न सम्झंदा आहिनि कि देवता हिंसा जो कमु कीअं कंदा। उहो त करे न सघंदा आहिनि न। देवताउनि जे लाइ चइबो आहे अहिंसा परमो धर्म। उन्हनि में हिंसा किथां आहे। जंहिंखे जो आयो उहो वेही करे लिखी छॾंदो आहे। केतिरे धर्म जी गिलानी कई आहे न। बाप चवंदा आहिनि हिन शास्त्र में सच त बिल्कुलु अटे में नमक मिसल आहे। इहो बि लिखियलु आहे कि रुद्र ज्ञान यज्ञ रचियो हुयो, उन में असुर विघ्न विझंदा हुया, अबलाइन ते अत्याचार थींदो हुयो। उहो त ठीकु लिखियलु आहे न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो शास्त्रनि में सच छा आहे कूड़ छा आहे। भॻवानु ख़ुदि चवंदा आहिनि हिन रुद्र ज्ञान यज्ञ में विघ्न पईंदा ज़रूरु, ड्रामा में नूंदा। ईअं न कि परमात्मा साथ आहे त विघ्न खे हटाए ॾींदो। इन में बाप छा कंदा। ड्रामा में थियण जो आहे। हा अगरि बाबा जी यादि रहंदी त विघ्न ईंदे हुए बि असांखे कोई फ़र्क़ु न पवंदो, उन में बि कल्याण थी वेंदो। इहे सभु विघ्न विझनि तॾहिं त उन्हनि जो पाप जो घड़ो भरिजी न। बाबा सम्झाईंदा आहिनि ड्रामा में जो नूंद आहे उहो ई थियणो। असुर जा विघ्न ज़रूरु पईंदा। पंहिंजी राजधानी जो स्थापना थिए थी। मतिलबु ईअं न कि भॻवानु असांजो पीउ आहे त उहो बि असांजी मदद कंदा। उहे चवंदा आहिनि ख़ुदि मां तव्हांखे शक्ति ॾिनी आहिनि, सम्झ ॾिनी आहे, हाणे ख़ुदि पंहिंजी मदद ख़ुदि करो। बाबा असांखे बीहण लाइक़ु ठाहींदा आहिनि। छो जी अॻियां जी पूरे कल्प में शिव बाबा न हूंदा।
वैसे लौकिक में बि ॾिसो माउ बाप ॿारनि खे लाइक़ु ठाहे उन्हनि खे हलण लाइ छॾे ॾींदा आहिनि न, त हिते बि ईअं ई आहे। बाबा चईंदा आहिनि कि विघ्न त पईंदा, इहे ड्रामा में नूंदा, पंहिंजी राजधानी स्थापना थिए थी न। अधकल्प माया जे राज्य में मनुष्य केतिरो तमो प्रधान बुद्धि भ्रष्टाचार ठही वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे श्रेष्ठाचारी ठाहिणु बाप जो कमु आहे। अधकल्प लॻंदो आहे भ्रष्टाचारी ठहिण में, पोइ 1 सेकेंड में बाप श्रेष्ठाचारी ठाहींदा आहिनि। निश्चय थियण में देरी थोरी लॻंदी आहे। ईअं ॾाढा सुठा ॿार आहिनि जंहिंखे निश्चय थींदो आहे, झटि प्रतिज्ञा करे वठंदा आहिनि। परंतु माया बि पहलवान आहे, कुझु न कुझु मनसा में तूफ़ान लाहींदी आहे। पुरुषार्थ करे कर्मणा में न अचिणो आहे। सभु पुरुषार्थ करनि था, कर्मातीत अवस्था त न थी न आहे, कुझु न कुझु कर्मेंद्रियनि सां थी वेंदो आहे। कर्मातीत अवस्था ताईं पहुचण में विच में विघ्न पईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि पुरुषार्थ कंदे कंदे अंत में वञी करे कर्मातीत अवस्था थींदी, पोइ जो हिन शरीर खे रहणो ई न आहे, इन करे टाइम लॻंदो आहे। विघ्न कुझु न कुझु पईंदा आहिनि। छा माया हराए बि, किथे माया हराए बि ॾींदी आहे। बॉक्सिंग आहे न, चाहींदा आहिनि बाबा जी यादि में रहूं, परंतु रही न सघंदा आहिनि। थोरो टाइम जो पियो हूंदो आहे न, धीरे धीरे उहा अवस्था धारण करणी आहे। कोई जनम ते ई राजा त न थींदो न, नंढो ॿार धीरे धीरे वॾो थींदो आहे, हिन में बि टाइम लॻंदो आहे। हाणे त बाक़ी थोरो समय रहियो, सॼो मदार पुरुषार्थ ते आहे, अटेंशन ॾियणो आहे। असां कीअं बि करे बाप सां वरसो ज़रूरु वठंदासीं, माया जो सामनो ज़रूरु कंदासीं। हिन करे प्रतिज्ञा कंदा आहिनि। माया बि कब न आहे, हल्के सां हल्के रूप में बि ईंदी आहे, रस्तम जे साम्हूं सुठो ज़ोर सां ईंदी आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां ॿारनि खे हाणे मां सम्झाईंदो आहे, बाप द्वारा तव्हां सदगति खे पायो था, पोइ हिन ज्ञान जी दरकार न आहे। ज्ञान सां सदगति थी वेंदी आहे। सदगति चइबो आहे सत्य खे। त धीरे धीरे ॿारनि खे लक्ष्य मिलियो आहे। ये जो भी समझदा आहिनि, ड्रामा अनुसार जान वधण में टाइम त लॻंदो ई आहे न। विघ्न त ॾाढा पईंदा आहिनि, चेंज थियणो पवंदो आहे, कौड़ी सां हीरे जहिड़ो ठहिणो पवंदो आहे। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। देवताउनि जे मंदर में बि मंदिर हाणे ताईं बि ठहींदा रहंदा आहिनि। तव्हां ब्राह्मण हाणे मंदिर न ठाहींदा, श्री उहो भक्ति मार्ग आहे। दुनिया खे इहो पतो ई न आहे कि भक्ति मार्ग ख़तमु थियणो आहे, ज्ञान मार्ग जिंदाबाद थियणो आहे। इहे सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे मालूम आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि कलयुग त अञा ॿार आहे, उन्हनि जो सॼो मदार शास्त्रनि ते आहे। तव्हां ॿारनि खे त बाप वेद सभी वेद शास्त्रनि जो राज सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हाणे ताईं तव्हां जो पढ़ो था उहो सभु भुलिजी वञो, उन्हनि सां कोई सदगति न थींदी। बल करे करे अल्पकाल जो सुख मिलंदो आयो आहे। सदा सुखी सुख मिले ईअं न थी सघंदो आहे। इहे क्षण भंगुर सुख आहे। मनुष्य दुख में रहंदा आहिनि। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि सत्य में दुख जो नाम निशान न हूंदो। उन्हनि जो हुतां जे लाइ बि अहिड़ी ॻाल्हियूं ठाहे छॾियूं आहिनि। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि सत्य में दुख जो नाम निशान न हूंदो। उन्हनि त हुतां जे लाइ बि अहिड़ी ॻाल्हि लिखी छॾी अथनि। हुते कृष्णपुरी में कंस हुयो, ईअं हुयो, श्री कृष्ण जेल में जन्म वरितईं, ॾाढी ॻाल्हियूं लिखी छॾियूं आहिनि। हाणे श्री कृष्ण स्वर्ग जो पहिरियों नंबर प्रिंस, उन्हनि सां छा पाप कयो हुन? इहे सभु दंत कथायूं आहिनि। सो बि हाणे तव्हां सम्झंदा आहियो, जबकि बाप सच ॿुधायो आहे। बाबा ई अची करे सचखंड स्थापना कंदा आहिनि। सचखंड में केतिरो सुख हुयो, कूड़खंड में केतिरो दुख आहे, इहे सभु भुलिजी विया आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो श्रीमत ते सचखंड स्थापना करे उनजो मालिक ठहूं था। बाबा सम्झाईंदा आहिनि अहिड़ी श्रीमत ते हलण सां तव्हां ऊच पद पाए सघंदा। ॿार इहे ॼाणंदा आहिनि असांखे पढ़ाई पढ़ी करे सूर्यवंशी
महाराजा महारानी ठहिणो। ॾींहं बि सभिनि जा हूंदा आहिनि ऊच पद पाइण, दिलि बि सभिनि जी थींदी आहे ऊच पद पाइण जी, सभिनि जो पुरुषार्थ हलंदो आहे। सुठा पका भगत जो हूंदा उहो चित्र साथ में रखंदा जो घड़ी घड़ी उन्हनि खे यादि रहंदी। बाबा बि चईंदा आहिनि त्रिमूर्ति जो चित्र साथ में रखो त घड़ी घड़ी यादि ईंदी। बाबा खे यादि करण सां सूर्यवंशी घराने में अची वेंदासीं। कमरे में त्रिमूर्ति जो चित्र लॻल हुजे त घड़ी घड़ी नज़र वञे पई। बाबा द्वारा सां सूर्यवंशी घराने में वेंदा आहिनि, सवेरे उथंदे ई नज़र उन ते वञे। इहे बि हिकु पुरुषार्थ आहे। बाबा राय ॾींदा आहिनि सिरा भगत ॾाढो पुरुषार्थ कंदा आहिनि। अखियूं खोलण सां ई श्री कृष्ण यादि अचे, इन करे चित्र साम्हूं रखी छॾींदा आहिनि। तव्हांजे लाइ त ॿियो ई सहज आहे। अगरि सहज यादि न ईंदी, माया हैरान कंदी त इहे चित्र मदद कंदा। शिव बाबा असांखे ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जो मालिक ठाहींदा आहिनि। असां बाबा सां विश्व जो मालिक ठहूं था। ये सिमरन में रहण सां मदद ॾाढी मिलंदी। जो ॿार सम्झंदा आहिनि यादि घड़ी घड़ी भुलिजी वेंदी आहे त बाबा राय ॾींदा आहिनि चित्र साम्हूं रखी छॾियो। बाबा बि ऐं वरसो बि, परंतु ब्रह्मा खे यादि न करिणो आहे। सगाई कंदा आहिनि त दलाल थोरी यादि ईंदा। तव्हां बाबा खे सुठी रीति यादि करो त बाबा बि तव्हांखे यादि कंदा। यादि सां यादि मिलंदी आहे। हाणे माशूक जे ऑक्यूपेशन जो तव्हांखे पतो आहे न। शिव माशूक जे ऑक्यूपेशन जो असांखे पतो आहे। शिव जा केतिरा ढेर भगत आहिनि, शिव शिव कंदा रहंदा आहिनि, परंतु उहो रॉन्ग आहे। शिव काशी विश्वनाथ पोइ गंगा चई ॾींदा। पाणी सां पाणी जे किनारे वञी करे वेहींदा आहिनि। इहे सम्झंदा न आहिनि कि ज्ञान जो सागर बाबा। बनारस में ॾाढा फॉरनर्स आदि वेंदा आहिनि ॾिसण वॾे वॾे घाट ते। पोइ सभिनि बाप जो मंदरु त पोइ बि सभिनि खे बाप जो मंदरु त खीचंदो आहे न। सभु उन्हनि वटि वेंदा आहिनि। मंदरनि में कंहिं वटि वेंदा न आहिनि। मंदर त कंहिं वटि वेंदो न आहे। मंदिर जा देवताऊं खींचदा आहिनि। शिव बाबा बि खींचदा आहिनि। नंबर 1 आहे शिव बाबा। पोइ सेकेंड नंबर में ब्रह्मा सरस्वती सो विष्णु। विष्णु से ब्रह्मा, ब्रह्मण से विष्णुपुरी। विष्णुपुरी जा देवताऊं सो ब्रह्मण। हाणे तव्हांजो धंधो इहो रहियो न, असां सो देवता ठहूं था। असां सो देवता ठहूं था। त ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे न। ॿियो सभु जंगल में वञण वारा आहिनि। तव्हां जंगल सां निकिरी बगीचे में लाहींदा आहियो। शिव बाबा अची करे कांटनि खे फूल ठाहींदा आहिनि।
तव्हां बि इहो धंधो कंदा आहियो, हिन ॻाल्हियुनि खे तव्हां ई ॼाणंदा आहियो। कोई राजा रानी त न आहे जंहिंखे तव्हां सम्झायो। ॻायल बि आहे, पांडवनि खे 3 पैर पृथ्वी जा न मिलंदा हुया। बाप समर्थ हुयो त उन्हनि खे विश्व जी बादशाही ॾेई आहे। पांडवनि खे 3 पैर पृथ्वी बि न मिलिया। बाबा समर्थ हुया त उन्हनि खे विश्व जी बादशाही ॾेई छॾी। हाणे बि उहो ई पाठ वॼंदो आहे न। बाबा गुप्त आहिनि, श्री कृष्ण खे कोई विघ्न पई न सघे। हाणे बाबा आहिनि, बाबा सां अची करे वरसो वठिणो आहे। हिन जे लाइ महिनत करणी हूंदी। दिन प्रतिदिन नई नई पॉइंट्स निकिरंदी रहंदियूं आहिनि, ॾिसण में ईंदा आहिनि। प्रदर्शनी में सम्झाइण में सुठो प्रभाव पवंदो आहे। बुद्धि सां कमु वठिबो आहे कि प्रदर्शनी सां सुठो प्रभाव थींदो आहे न, या प्रोजेक्टर सां। प्रदर्शनी में सभिनि सम्झाइण सां चहिरो ॾिसी करे सम्झाइबो आहे न। सम्झाईंदा आहियो गीता जो भॻवानु बाप आहे, त बाप सां पोइ वरसो वठण जो पुरुषार्थ करिणो आहे। 7 रोज़ ॾियणा आहिनि, लिखी करे ॾियो, न त ॿाहिरि वञण सां माया भुलाए ॾींदी। तव्हांजो बुद्धि में अची वियो असां 84 जो चक्कर लॻायो, हाणे वञिणो आहे, सतो प्रधान ठहिणो आहे। इहे चित्र त साथ में थियणो खपे। वॾा सुठा आहिनि। बिरला आदि बि ॼाणंदा आहिनि कि लक्ष्मी नारायण इहे राजयोग राज्य भाग्य कॾहिं कीअं वताइनि, चित्रनि ते सम्झाइणो। बिरला आदि खे, बिरला जो मंदरु आहे न लक्ष्मी नारायण जो, ॾाढो सुठो मंदरु ठाहींदा। तव्हां ॼाणंदा आहियो, तव्हांखे वॾी ख़ुशी हुजणी खपे। लक्ष्मी नारायण जो चित्र वठी झटि कोई खे सम्झाईंदा न, उन्हनि इहे पद कीअं पायो। इहे ॻाल्हियूं बुद्धि सां सम्झण ऐं सम्झाइण जी आहिनि। मंज़िल आहे ॾाढी ऊची, जो जहिड़ो टीचर आहे उहो उअं ई सर्विस कंदो। ॾिसंदा आहिनि केरु सेंटर संभालनि था। पंहिंजी अवस्था अनुसार नशो त सभिनि खे आहे, परंतु विवेक चईंदो आहे सम्झाइण वारा जेतिरा होशियारु हूंदा ओतिरी सर्विस सुठी थींदी। सभु त होशियारु थी न सघनि, सभिनि खे हिकु जहिड़ो टीचर मिली न सघे। जीअं कल्प पहिरियों हलियो हुयो वैसे हले थो। बाबा चईंदा आहिनि पंहिंजी अवस्था खे जमाईंदा रहो। कल्प जी बाजी आहे न, ॾिसो था कल्प पहिरियों मुआफ़िक हर हिकु पुरुषार्थ हले थो। जो कुझु थींदो आहे असां चई ॾींदा आहियूं कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। पोइ ख़ुशी बि रहंदी आहे, शांती बि रहंदी। बाबा चईंदा आहिनि कर्म कंदे हुए बाप खे यादि करो। बुद्धि जो योग हुते लटको रहे त ॾाढो कल्याण थींदो। जो करींदो सो पाईंदो, सुठो कंदो सुठो पाईंदो। माया जी मत सभु बुरो ई माया जी मत ते सभु बुरो कंदा आहिनि। हाणे मिलंदी आहे श्रीमत, भलो करो त भलो मिले। हर हिकु पंहिंजे लाइ महिनत कंदा आहिनि, जीअं कंदा हूअं पाईंदा। छो न असां योग लॻाईंदे सर्विस कंदा रहूं। योग सां आयु बि वधंदी, याजी यात्रा सां निरोगी ठहींदासीं। त छो न असां बाबा जी यादि में रहूं। यथार्थ ॻाल्हि आहे त छो न असां कोशिशि करो। ज्ञान त बिल्कुलु सहज आहे, नंढा ॿार बि सम्झी वेंदा आहिनि, ॿियो सम्झाईंदा आहिनि, परंतु इहा योग न ठहिरंदो आहे। इहो पको करिणो आहे कि बाप खे यादि करो। जो सम्झंदा आहिनि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि, त चित्र रखी छॾियो। कि बाप खे यादि करो। जो सम्झंदा आहिनि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि, त चित्र रखी छॾियो त बि सुठो। सवेरे चित्र खे ॾिसंदे ई यादि अची वेंदो। शिव बाबा सां असां विष्णुपुरी जो वरसो वठूं।
ये त्रिमूर्ति जो चित्र ये मुख्य है जंहिंजो अर्थ तव्हां हाणे सम्झो आहे। दुनिया में अहिड़ी त्रिमूर्ति जो चित्र कोई वटि आहे न। ये त बिल्कुलु सहज आहे। असां लिखूं न लिखूं ये त सभी ॼाणंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णु द्वारा पालना। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां माया जी बॉक्सिंग में कॾहिं हार न थिए, हिन जो ध्यानु रखिणो आहे। कल्प पहिरियों बि स्मृति सां पंहिंजी अवस्था खे ॼमाइणो आहे। ख़ुशी ऐं शांती में रहणो आहे। ॿियो आहे पंहिंजो भलो करण लाइ श्रीमत ते हलणो आहे। हिन पुराणी दुनिया सां नातो तोड़े ॾियणो आहे। माया जी तूफ़ान सां बचण लाइ चित्रनि खे साम्हूं रखी बाप ऐं वरसे खे यादि करो। पंहिंजो भलो करण लाइ श्रीमत ते हलणो आहे। चित्रनि खे साम्हूं रखी बाप ऐं वरसे खे यादि करे। ॾिसो बाबा माया सां बचण जे लाइ असांखे युक्ति था ॿुधाइनि कि चित्र साम्हूं रखो त यादि अची वञे कि असांखे बाबा छा ठाहिनि था। वरदाना मनन द्वारा बाप जी प्रॉपर्टी की पंहिंजी प्रॉपर्टी ठाहिण वारा दिव्य बुद्धिवान ठहो। बाबा द्वारा जो बि खज़ानो मिलंदो आहे उन सां उनखे मनन करो त अंत समाईंदो वेंदो। प्रॉपर्टी त सभिनि खे हिकु जहिड़ी मिली आहे, लेकिन जो मनन कंदा आहिनि न उन्हनि खे पंहिंजो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो नशो ख़ुशी रहंदी आहे। हिन करे चइबो आहे न पंहिंजी घोट त नशो चढ़े। जो मनन जी मस्ती में सदा मस्त रहंदा आहिनि उन्हनि खे दुनिया जी कोई चीज़ उलझन आकर्षित न कंदी आहे। उन्हनि खे दिव्य बुद्धि जो वरदान मिलिजी वेंदो। जो मनन जी मस्ती में मस्त रहंदा आहिनि उन्हनि खे दुनिया जी कोई बि चीज़ उलझन आकर्षित ई न कंदी। उन्हनि खे दिव्य बुद्धि जो वरदान मिली वेंदसि। स्लोगन आहे मन जी उलझन खे समाप्त करण लाइ निर्णय शक्ति खे वधायो। मन में उलझन थींदी आहे न, ईअं करूं ईअं करूं ईअं करूं ईअं करूं, त उन लाइ पंहिंजी निर्णय शक्ति खे वधायो कि मूंखे इहो ई करिणो आहे। उहो मन कॾहिं ईअं चईंदो कॾहिं ईअं चईंदो, समाप्त थी वेंदो। अव्यक्त इशारो आहे, इहे न सम्झो असां त सदैव झुकंदा ई रहंदा आहियूं, लेकिन असांखे कोई मान न आहे त झुकंदे न आहियो, कूड़ ॻाल्हाईंदा आहियो। ईअं न सम्झो कि असां त सदैव झुकंदा ई रहंदा आहियूं। लेकिन असांजो कोई मान न त झुकंदा न, वो कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, उनजो ई मान आहे न। भला कई माण्हू चवंदा आहिनि कि असां जेका कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं उन्हनि जे अॻियां बि असांखे झुकणो पवंदो, लेकिन उहो अल्पकाल जे लाइ आहे। तव्हां दूरादेशी बुद्धि रखो। जाते जेतिरनि जे अॻियां झुकंदव, भले कोई कूड़ो बि हुजे, लेकिन उन समय असां शांत थी वञूं अर्थात नम्रता जे गुण खे धारण कंदासीं त सॼो कल्प ई सर्व आत्मायूं अॻियां अॻियां असांखे नमन कंदियूं। सत त्रेता में राजा के रिगार्ड में कांध सां न लेकिन मन सां झुकाईंदा, ऐं द्वापर कलयुग में कांध झुकंदी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।